तारीख़ शाहिद आहे त दुनिया जूं सभ खां वॾियूं तब्दीलियूं पहिरीं सोच में पैदा थियूं, पोइ मुआशरनि में ज़ाहिर थियूं। ग़ुलामी रुगो ज़ंजीरनि जो नालो नाहे। ग़ुलामी जो सभ खां ख़तरनाक रूप इहो आहे जॾहिं इंसान जो जिस्म आज़ादु हुजे पर ज़हन क़ैद हुजे। अहिड़ी हालत में इनकलाब तलवारनि सां न पर ख़्यालनि सां ईंदो आहे। अचो त ग़ुलाम ज़हनियत, आज़ादी जी सोच ऐं इनकलाबी रवैयनि जो जाइज़ो वठूं। सभ खां पहिरीं अचो त इहो ॾिसूं त ग़ुलाम ज़हन हूंदो छा आहे। ग़ुलाम ज़हन उहो हूंदो आहे जेको ताक़तवर खे मुक़दस सम्झे, ज़ुल्म खे क़िस्मत सम्झे ऐं तब्दीली खे ख़तरो सम्झे। तारीख़ में बादशाहनि, नओ आबादाती ताक़तनि ऐं आमरनि हमेशह कोशिश कई त माण्हू जिस्मानी तौरु न पर ज़हनी तौरु ग़ुलाम रहनि, छो त ज़हनी ग़ुलामी जिस्मानी ग़ुलामी खां घणो मज़बूत हूंदी आहे। इन करे दुनिया जी तारीख़ मां इहा ॻाल्हि वाज़े थिए थी त हर तारीख़ी इनकलाब खां अॻु हिकु फ़िक्री जागरता आई। यूरोप जे रेनिसांस जो मिसाल साम्हूं आहे। चर्च जी मुकमल बालादस्ती ख़िलाफ़ सवाल उथिया। किताब, फ़लसफ़ो ऐं साइंस आम माण्हू ताईं पहुती। माण्हुनि सिखियो त सोचणु इबादत जे ख़िलाफ़ न आहे। इहो ज़हनी इनकलाब पोइ सियासी ऐं बाद में साइंसी इनकलाब बणियो। फ्रांसीसी इनकलाब में रोसो, वॉल्टियर ऐं मोंटेस्क्यू जहिड़नि मुफ़क्किरनि माण्हुनि खे सेखारियो त बादशाह ख़ुदा जो पाछो न पर अवाम जो ख़ादम आहे। ही सोच ज़हननि में इनकलाब हुई जंहिं बाद में बेस्टल जा दरवाज़ा किराया। हिंदुस्तान में आज़ादी जी तहरीक खां अॻु बि ईअं ई थियो। सर सैयद अहमद ख़ान, टिगोर, गांधी ऐं इक़बाल जहिड़नि माण्हुनि ग़ुलाम ज़हन खे तालीम, ख़ुदी ऐं ख़ुदि एहतमादी ॾांहुं मोड़ियो। अंग्रेज़ साम्राज्य ख़िलाफ़ वॾी जंग खां अॻु वॾी फ़िक्री जंग विड़ी वई। जेकॾहिं असां ग़ुलाम ज़हननि में इनकलाब आणण जी तारीख़ी तरीक़नि ते ग़ौर कयूं था त सुकरात खां वठी शाह इनायत शहीद ताईं हर फ़िक्री तहरीक जो बुनियादु सवाल रहियो आहे। जॾहिं इंसानु छो पुछणु सिखे थो तॾहिं ज़ंजीरूं कमज़ोर थियणु लॻनि थियूं। तालीम ऐं इल्म जे आम रसाई इनकलाबी तहरीकुनि में मददगार साबित थियनि था। प्रिंटिंग प्रेस, अख़बारूं, पंफलेट ऐं किताब हमेशह इनकलाब जा हथियार रहिया आहिनि। लेनिन चयो हो त ख़्याल जॾहिं अवाम ताईं पहुचे थो तॾहिं ताक़त बणिजी वञे थो। ग़ुलामी जे दौर में तारीख़ जी नई ताबीर सभ खां ज़रूरी अमल हूंदो आहे, छो त ग़ुलाम मुआशरनि खे इहो ॿुधायो वेंदो आहे त तव्हां हमेशह हाराईंदड़ आहियो। इनकलाब तारीख़ खे नई अख सां पढ़ाए थो जिते मज़लूमपन जो विञायल वक़ार ॾिसे थो। इन खां अलावा अदब, शाइरी ऐं फ़न खे ॾिसूं त फैज़, शेली, टॉल्स्टॉय, सचल ऐं लतीफ़ जहिड़ा शाइर तलवारनि खां वधीक तेज़ साबित थिया, छो त शाइरी दिलि खे ऐं दिलि ज़हन खे आज़ादु करे थी। यादि रखो त मुआशरे में हर तब्दीली क़ुर्बानी जी मुंतज़र हूंदी आहे। मंसूर, भगत सिंह, चे गवेरा ऐं हुसैन बिन अली जहिड़ियूं शख़्सियतूं ग़ुलाम ज़हननि खे इहो ॿुधाइनि थियूं त सच लाइ मरणु ग़ुलामी में जीअण खां बहितर आहे। तारीख़ ॿुधाए थी त ग़ुलाम ज़हननि खे ज़ंजीरनि खां वधीक आराम सां मोहबत हूंदी आहे। तब्दीली ख़ौफ़ पैदा करे थी, शऊर ज़िम्मेवारी ॾिए थो ऐं इनकलाब क़ुर्बानी घुरे थो। इन करे हर नओं ख़्याल पहिरीं फितनो, गदारी या कुफर सॼो वञे थो। पर अॼु ग़ुलामी जा तरीक़ा बदिलजी विया आहिनि। मीडिया ख़्याल ठाहे थी, नसाब सोच ठाहे थो ऐं सिफ़ारती निज़ाम इंसान खे सवाल बदिरां ख़वाहिश सेखारे थो। इन करे जदीद इनकलाब बंदूक सां न पर तनक़ीदी सोच, आज़ाद इल्म ऐं सच ताईं सिधी रसाई सां पैदा थींदो। तारीख़ जो वाज़े सबक़ इहो आहे त का बि क़ौम तेसिताईं आज़ादु नथी थी सघे जेसिताईं हू पंहिंजे ज़हन खे आज़ादु नथी करे। यादि रखो त जॾहिं ग़ुलाम ज़हन सवाल करणु सिखे थो, ख़ौफ़ खे सुञाणे थो ऐं पंहिंजे क़दर खे सम्झे थो, तॾहिं बग़ैर कंहिं नारे जे इनकलाब शुरू थी वञे थो।